Welcome back to Purana Pakistan. इस गुलामी के खिलाफ जंग लड़ेंगे। सोशल मीडिया जो भी इसको अब बंद करने की कोशिश कर रहा है, सोशल मीडिया का मुंह, उसको समझ नहीं है सोशल मीडिया है क्या। पाकिस्तान में एक दौर खत्म थी रहियो आहे ऐं एक नओं सियासी तूफ़ान जन्म वठी रहियो आहे, जिते ताक़त जो फ़ैसिलो हाणे टीवी स्क्रीन ते न पर फेसबुक, यूट्यूब, एक्स ऐं टिकटॉक ते थी रहियो आहे। उहो ई सबबु आहे जो हर सियासी जमायत हाणे सोशल मीडिया जे मैदान ते लही चुकियूं आहिनि। जिते दुनिया डिजिटल थी चुकी आहे, उते पाकिस्तान जी सियासत में हिकु अहिड़ो भलाकड़ो शुरू थी चुको आहे जिते हर दौर में सियासी पहलवान पंहिंजी ताक़त ॾेखारण लाइ नवां नवां दाव इस्तेमाल कंदा रहिया आहिनि। कॾहिं अख़बारूं ख़रीद कयूं वियूं, कॾहिं टीवी चैनलनि ते अरबें रुपया वसाया विया ऐं कॾहिं सहाफ़त खे ई पंहिंजी मर्ज़ी जो गुलाम बणायो वियो। पर हाणे वक़्तु बदिलजी चुको आहे ऐं ताक़त जो मर्कज़ बि बदिलजी वियो आहे। हाणे त अख़बारुनि जो उहो असरु रहियो आहे ऐं न ई टीवी स्क्रीन जो उहो जादू। हाणे हिकु नओं मैदान साम्हूं अची चुको आहे जंहिंजो नालो आहे सोशल मीडिया। हिकु वक़्तु हो जॾहिं सियासी पार्टियूं पंहिंजी तस्वीरूं चमकाइण लाइ अख़बारुनि खे इश्तिहार सां भरे छॾींदियूं हुयूं। राति ॾींहं टीवी चैनलनि ते पंहिंजी वाखाण जा प्रोग्राम हलंदा हुआ। हिकु जलसे खे तारीख़ बनाइण लाइ करोड़े रुपयनि जा कैंपेन हलंदा हुआ। पर पोइ दुनिया डिजिटल थी वई ऐं माण्हुनि जे हथनि में मोबाइल अची वियो। हाणे अवाम खे ख़बरुनि लाइ टीवी खोलण जी ज़रूरत न रही आहे। हाणे हर माण्हू जे हथ में हिकु नंढड़ो मोबाइल हाउस मौजूदु आहे। फेसबुक, यूट्यूब, एक्स, इंस्टाग्राम ऐं टिकटॉक उहे ई हाणे नयो दौर जा ताक़तवर हथियार बणिजी विया आहिनि। 2018 में उहो साल पाकिस्तान जी सियासी तारीख़ में हिकु वॾो मोड़ साबित थियो, छो त उन साल हिकु सियासी कुवत सोशल मीडिया खे पंहिंजे सभ खां वॾी ताक़त बणाए छॾियो ऐं उहा ई पाकिस्तान तहरीक इंसाफ़ PTI उहो साबित करे छॾियो त जेकॾहिं सोशल मीडिया खे सही नमूने इस्तेमालु कयो वञे त अवाम जी सोच तब्दील करे सघिजे थी। जलसनि खां अॻु हैशटैग ट्रेंड थियण लॻा ऐं तक़रीर सेकंडनि में लखे माण्हुनि ताईं पहुचण लॻी ऐं पोइ सियासी मुख़ालिफ़नि खे अहसासु थियो त असुलु जंग हाणे टीवी ते न पर मोबाइल स्क्रीननि ते वड़ी पई वञे। जॾहिं सोशल मीडिया अवाम जी आवाज़ बणिजी वई त मुल्क जी ताक़तवर हलकनि लाइ उहो मथे जो सूर बणिजी वियो। कंट्रोल करण जूं कोशिशूं शुरू थी वयूं, अरबें रुपया ख़र्च कया विया, कानून ठाहिया विया, निगरानी वधाई वई। पर ही नओं दौर हो ऐं नई नस्ल पुराणे तरीक़नि खे क़बूल करण लाइ तयारु न हुई। माण्हू VPN इस्तेमालु करणु शुरू करे छॾिया, पाबंदियूं टुटण लॻियूं ऐं पोइ उहे समूरियूं अरबें रुपयनि जूं वारियूं रथाऊं मिटी में दफ़न थींदियूं वयूं। हाणे सूरत-हाल उहा थी वई आहे जो जेके सियासी भोतार काल ताईं सोशल मीडिया खे संजीदा ई न सम्झंदा हुआ, उहे बि मजबूर थी करे सोशल मीडिया ते अची विया, छो त हिननि खे ख़बर पइजी वई हुई त अवाम ताईं पहुचण जो रस्तो हाणे सिर्फ़ मोबाइल मां गुज़रे थो। अॼु पाकिस्तान जे तक़रीबन हर वॾी सियासी जमायत वटि पंहिंजो सोशल मीडिया सेल मौजूदु आहे। पाकिस्तान मुस्लिम लीग, पाकिस्तान पीपल्स पार्टी बि हाणे बाक़ायदा डिजिटल टीमूं ठाहे चुकियूं आहिनि। सूबनि खां वठी ज़िले सतह ताईं सोशल मीडिया विंग क़ाइमु कया विया आहिनि। रोज़ानो हज़ारे पोस्टूं, वीडियोज़, क्लिप्स ऐं ट्रेड हलाए रहिया आहिनि। सिर्फ़ सियासी जमायतूं ई न पर मज़हबी धुरियूं बि हाणे सोशल मीडिया खे अहमियत सम्झी वयूं आहिनि। मौलाना फज़ल रहमान जी जमायत हुजे या हाफ़िज़ नईम रहमान जी सियासी हिकमत अमली, हाणे हर तरफ़ सोशल मीडिया ते ज़ोर ॾिनो पियो वञे। हिकु वक़्तु उहो बि हो जो मशहूर एंकर ऐं वॾा वॾा तजिया निगार टीवी चैनलनि ते लखें रुपयनि जूं पघारूं वठंदा हुआ, पर हाणे केतिरा ई सहाफ़ी एंकर पंहिंजा यूट्यूब चैनल हलाए रहिया आहिनि ऐं कुझु त अहिड़ा बि आहिनि जेके हिकु महीने में टीवी जी सालियाने पघार खां वधीक कमाए वठनि था। उहो ई सबबु सोशल मीडिया जी ताक़त मुमकिन थियो। फेसबुक मोनिटाइज़ेशन, यूट्यूब एड्स, ब्रांड प्रोमोशन्स, हाणे उहे सभु तफ़रीह जा ज़रिया न रहिया आहिनि पर मुकमल सनत बणिजी चुका आहिनि, जिते माण्हू लखें न पर करोड़े रुपया कमाए रहिया आहिनि। ऐं हाणे मुल्क जा वॾा वॾा सियासी चेहरा बि पंहिंजूं लिकियल सुञाणपूं ज़ाहिर करे रहिया आहिनि। इमरान खान, नवाज़ शरीफ, बिलावल भुट्टो ज़रदारी, शहबाज शरीफ, आसमा भुट्टो ज़रदारी, महमूद खान अचकज़ई, चौधरी शुजायत हुसैन समेत केतिरा ई सियासतदान सभु हाणे फेसबुक, एक्स, इंस्टाग्राम ऐं टिकटॉक ते मौजूदु आहिनि ऐं सिधो सओ अवाम सां राब्तो करे रहिया आहिनि।
अॼु जेकॾहिं को सियासी बयानु अचे थो त उहो टीवी ते अचण खां अॻु सोशल मीडिया ते वायरल थी वञे थो। जेकॾहिं को जलसो थिए थो त उन क्लिप्स सेकंड में लखे माण्हुनि ताईं पहुची वञनि था ऐं जेकॾहिं को तकरार पैदा थिए थो त हैशटैग जंग शुरू थी वञे थी। ऐं सिर्फ़ टेक्नोलॉजी जी तब्दीली नाहे, ही पाकिस्तान जी सियासत जो नओं चेहरो आहे, जिते हाणे ताक़त सिर्फ़ इक़्तिदार में न हुजण सां न पर ट्रेंड में हुजण सां मापी वञे थी। हाणे सवाल उहो आहे त छा सोशल मीडिया वाकई अवाम जी आवाज़ बणिजी चुकी आहे या पोइ ही बि हाणे सियासी सरमाएदारनि जी नई जंग जो मैदान बणिजी वई आहे। छा अवाम सच ॾिसी रहियो आहे या सिर्फ़ अलगोरियम जी तयारु कयल दुनिया में रहण लॻी आहे। पर हिकु ॻाल्हि वाज़े आहे त हाणे सियासत जा फ़ैसिला सिर्फ़ बंदि कमरनि में न थींदा। हाणे हर मोबाइल, हर पोस्ट, हर वीडियो, हर हैशटैग सियासी ताक़त जो हिसो बणिजी चुकी आहे ऐं ईंदड़ दौर शायदि सोशल मीडिया वार जो दौर हूंदो। नाज़रीन, जेकॾहिं असांजो तज़ियो अव्हां खे पसंदि आयो हुजे त असांजे YouTube चैनल FIR खे सब्सक्राइब कयो, असांजे Facebook खे फॉलो कंदा रहो।